नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल शयुनि जूं क़ीमतूं 25 रुपया 58 पैसा ताईं वधाइण जो इम्कान कयो है, जंहिंजी सिफारिश तैयार कई वई है। वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ महीने जुलाई जे लाइ पेट्रोल शयुनि जूं क़ीमतूं वधाइण जो फ़ैसिलो कयो है। पेट्रोल की कीमत में 25 रुपया 58 पैसा फी लीटर वधाइण जो इम्कान है। ज़रियनि मूजिब हाई स्पीड डीज़ल 21 रुपया 31 पैसा फी लीटर वधाइण जो इम्कान है। गासलेट भी 23 रुपया 50 पैसा महांगो करण की सिफारिश कई वई है। लाइट डीज़ल की कीमत में 17 रुपया 84 पैसा इजाफे की सिफारिश कई वई है। पेट्रोल की नई कीमत 100 रुपया 10 पैसा, डीज़ल की नई कीमत 101 रुपया 46 पैसा, ऑयल की नई कीमत 55 रुपया 98 पैसा थी वेंदी। ज़रियनि जो चवण है त पेट्रोल की शयुनि की कीमत की इजाफे की समरी तैयार कई वई है, जॾहिं त फैसलो कुछ देर बाद कयो वेंदो। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।